खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब म्युनिसिपल कमेटी खैरपुर जे मुलाज़िमनि पारां गुज़िरियल 2 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ जादू शाह मोड़ ते किचिरो उछलाए एहतिजाजी मुज़ाहिरो। मुलाज़िमिन पारां इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। मुज़ाहिरीन जी अॻुवाणी अल्ह ॾितो राहिब शेख असगर शेख अताउल्ला लाला जुनेद ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि चयो त शहर में कमु कंदड़ मुलाज़िमनि जूं बिला जवाज़ 2 महीननि खां पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। पघारूं बंदि हुजण करे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। एडमिनिस्ट्रेटर ऐं CMO म्युनिसिपल मुलाज़िमनि सां माटेली माह वारो सलूक करे मुलाज़िमनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त जल्द पघारूं जारी कयूं वञनि। ॿी सूरत में शहर में सफ़ाई जो कम जो बाइकाट कयो वेंदो।